मुंहिंजो नालो रियांश पहुजा आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदो आहियां। मां स्वामी विवेकानंद स्कूल में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधाईंदो जंहिंजो नालो आहे चालाक गिदड़। हिकु गिदड़ खाधे जी गुलाम में सॼी राति हुयो, पर हुनखे कुझु बि हथ न लॻो। सुबुह जो जीअं नाव में थी पंहिंजे घर ॾांहुं मोटियो त हुनखे वण ते हिकु काउ ॾिसण में आयो, जंहिंजे वात में हिकु लोले जो टुकर हो। गिदड़ दिलि में ख़्यालु कयो, हुन मूर्ख काउ खां लोले जो टुकर फुरी वठां। गिदड़ काउ खे पढ़ाए चयो, तूं तो ॾाढो सुहिणो आहे, तुंहिंजा फेरा न चिरिके आहे, तूं ज़रूरु सुठो राग ॻाईंदो हूंदे। महिरबानी करे तुंहिंजो राग जो मज़ो न वठाए। काउ फुंड में भरिजी काउ काउ करणु लॻो ऐं वात वारे लोले जो टुकर अची करे पट ते किरी। गिदड़ खाई करे ख़ुशि थी हली वियो। नसीहत पूरी सलाह ते बचणु न घुरिजे। तव्हांजी महिरबानी।